जी बिल्कुल, इन वक्त असीं मौजूद आहियूं गुडू बैराज ते पानी में मुसलसल वार वारो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु गुडू बैराज ते पानी जो जेको वॾो वेकिरो आहे उहो पहुची चुको आहे। 24 कलाकनि में गुडू बैराज वटि 67,000 क्यूसेक जे पानी जी वाध सां हिन वक़्तु जेको गुडू बैराज वटि जो पानी जो मथां वेकिरो आहे अव्हांखे अपडेट ॾींदो हलंदुसि। हिन वक़्तु गुडू बैराज वटि पानी जो मथां वेकिरो 6,12,269 क्यूसेक ते पहुतो आहे, जॾहिं त हेठां वेकिरो 5,82,942 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। हाणे छो करे अव्हांखे वधीक अपडेट ॾींदो हलां। हिन वक़्तु गुडू बैराज ते मथां दर्जे जी जेका बोर्ड आहे उहा डिक्लेयर थियल आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे सखर बैराज जे हवाले सां, सखर बैराज वटि बि पानी में मुसलसल तेज़ी वारो जेको सिलसिलो उहो जारी आहे। हिन वक़्तु सखर बैराज ते पानी में 18,000 क्यूसेक जी वाध सां 4,88,820 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। मथां वेकिरो जॾहिं त हेठां वेकिरो अव्हांखे अपडेट ॾींदो हलां। हिन वक़्तु सखर बैराज जो हेठां वेकिरो 4,38,390 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। आहिनि सां गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि कजे कोटड़ी बैराज जे हवाले सां, कोटड़ी बैराज वटि बि जेको आहे पानी में तेज़ी आहे, पानी में वाध जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु कोटड़ी बैराज जो मथां वेकिरो 2,74,129 क्यूसेक जॾहिं त हेठां वेकिरो 2,61,399 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। ऐं सां गॾोगॾु अव्हांखे वधीक अपडेट ॾींदो हलां अॼु जेको आहे त गुडू बैराज ते CM सिंध मुराद अली शाह, हिन सां गॾोगॾु मुकेश कुमार चावला, आपाशी वज़ीर जाम खान चोरो ऐं ॿिया वज़ीर विज़िट कंदा ऐं उहो मीडिया ब्रीफ बि कंदा ऐं उन्हनि खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी त वधीक पानी केतिरो अची सघे थो, एक्सपेक्टेड केतिरो आहे ऐं 24 घंटनि में उहो पानी केतिरो थी सघे थो। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता पानी वधी वञे त उनखे मुंहुं ॾियण लाइ कहिड़ा उपाउ वरिता वञनि। जी